ख़बर तमाम शेयर के पिया नाज़रीन काज़ी अहमद में मुसलसल 8 कलाक बरसात पई आहे। गंदगी खिलाफ़ रहवासियों ने एहतजाज किया है। गुलाम हुसैन राहो की रिपोर्ट मूजिब काज़ी अहमद और भरपासे वारनि इलाइक़नि में लगातार 8 कलाकनि खां तेज़ बरसात जो वसकारो थियो आहे। थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। काज़ी अहमद शहर के केतिरनि इलाइक़नि में बरसात जो पानी जमा है। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। कारोबार ठप है। बिजली और गैस जो निज़ाम पिणु धरम भरम है। बिजली न हुजण करे मस्जिदनि ऐं घरनि में पानी की शदीद खोट थी वई आहे। गैस प्रेशर घटि हुजण करे अवामी ज़िंदगी मफलूज है। काज़ी अहमद के ॿाराड़ी के कच्चे रस्तनि वारा सख्त परेशान आहिनि। शहर ॾे ईंदड़ रस्ता बंद आहिनि। ॻोठनि जी अवाम जो काज़ी अहमद शहर सां राब्तो ख़त्म थी वियो आहे। ॻोठनि में केतिरनि कचनि घरनि के शदीद नुक़सान पिणु पहुतो आहे। ॻोठनि जो अवाम इमदाद के ओसीड़े में वेठल है। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे अवाम की सार न लधी है। ॿिए तरफ़ ॻोठ लाल खान खोसो के रहवासियों जो कच्चा रस्ता बरसात के करे बंद हुजण सबब एहतजाज किया विया है। जैसे अगवानी ॻोठ के मोअज़्ज़िज़ शख्सियत डॉक्टर शबीर अहमद खोसो कई है। ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई है। सनन चवण है तो असां 50 साल खां पीपल्स पार्टी के वोट दिना आहिनि। बार बार एहतजाज करे थकिजी पिया आहियूं। कंहिं बि असांजो एहतजाजन जो नोटिस न वरितो। सार संभाल लही असां सां इंसाफ़ कयो वञे।